अस्सलाम वालेकुम नाज़रीन। खैबर खां अब्दुल हई शौक़ जी ख़बर ॾींदा हलूं। खैबर रूरल हेल्थ सेंटर IHS में सिंध हुकूमत जे ताउन सां अखियुनि जे इलाज ऐं जदीद मशीनरीअ सां चकास जो शोबो शुरू थी वियो आहे। सभ खां पहिरें जेको आहे असां हिकिड़ो प्रोजेक्ट स्टार्ट कयो आहे ऐं मटियारी डिस्ट्रिक्ट में मतिलबु मटियारी डिस्ट्रिक्ट में जेके बि RHCs वग़ैरह अची था वञनि उन्हनि सभिनि खे जेको आहे CBM जी तरफ़ां मशीनरी प्रोवाइड कयूं आहिनि ताकी पेशेंट जेके आहिनि हिते ईज़िली जेके आहिनि आइज़ जो चेकअप कराए सघनि, उन्हनि खे परे न वञिणो पए। मतिलबु जेको ग्लासिस जी प्रॉब्लम आहे उहा असां प्रॉब्लम दूरि कयूं था, बाक़ाइदा उनखे फ्री ग्लासिस प्रिस्क्राइब कयूं था, ड्रॉप्स ॾियूं था ऐं सर्जरी जे लाइ जेको आहे हैदराबाद बिरशाह रेफ़र कयूं था ताकी उन्हनि खे अगरि का प्रॉब्लम वग़ैरह थिए थी या सर्जरी मोतीअ जी सर्जरी जी नीड आहे या कारो पाणी आहे या परदे जो को मसइलो आहे उनजे लाइ बि बाक़ाइदा उनखे रेफ़र कयूं था। असांखे हिकिड़ी डिवाइस मोबाइल ॾिनी आहे जंहिंजे करे असां जेका न पेशेंट जो सॼो डेटा हुन में एंटर कयूं था, नंबर वग़ैरह वठूं था ऐं जेको आहे उनखे पोइ रेफ़र कयूं था, उनखे फॉलो था कयूं जेसिताईं उनजो कमु पूरो नथो थी वञे। अगरि ग्लासिस जो प्रॉब्लम आहे त जेसिताईं उनखे ग्लासिस नथो मिले पेशेंट खे त उहा चैन असांजी कंटिन्यू आहे, उहा बंदि नथी चइनि। जीअं सर्जरी लाइ रेफ़र कयूं था, जीअं अॼु मां ॿ पेशेंट रेफ़र कया आहिनि बिरशाह, हिकु सर्जरी लाइ ग्लासिस जे लाइ हैदराबाद रेफ़र कया आहिनि। त मतिलबु जेसिताईं उनजो कमु नथो अचे न तेसिताईं असां वटि उनजो रिकॉर्ड पियो आहे ऐं उहो सॼो इंटरनेशनल जो आहे न लिंक रखे थो हुन सां गॾु। असां वटि जेके टेस्टूं थियनि थियूं उन में हेमोग्लोबिन जी टेस्ट थिए थी, ब्लड ग्रुप जी टेस्ट थिए थी, यूरिन DR थिए थी, शुगर जी टेस्ट थिए थी, हेपेटाइटिस BC जी टेस्ट थिए थी, HIV जेका एड्स उन जी टेस्ट थिए थी, प्रेगनेंसी टेस्ट थिए थी ऐं तक़रीबन जेके बि बेसिक आहिनि उहे टेस्टूं असां वटि थियनि थियूं। असां वटि मरीज़ तक़रीबन हर क़िस्म जा अचनि था। उन्हनि में जीअं असीं चऊं नमूनिया जा केस अचनि था, डायरिया जा अचनि था, मलेरिया जा अचनि था ऐं जेका ग़िज़ाइत जी कमी ऐं मेलन्यूट्रिशन जेके चवंदा आहियूं, जेके पंहिंजो माना खाधे जी घटिताई जे करे जेको जंहिंजो ॿारनि जो वज़न जेके पाण सिंधीअ में कंकीअ जी बीमारी चवंदा आहिनि उहे बि अचनि था ऐं साईअ जा मरीज़ आहिनि उहे बि अचनि था। तक़रीबन जेके बि आम बीमारियूं आहिनि उन्हनि जा मरीज़ असां बिल्कुलु तव्हांजी सही आहे। 2-3 महीननि खां वठी दवाऊं असांखे मथां उन्हनि जी शॉर्टेज आहे। शॉर्टेज त छा पर सप्लाई उतां मथां खां ई बंदि आहे। उन जे करे असां वटि इहो वॾो मसइलो आहे, माण्हू ॾाढा परेशान आहिनि दवाउनि जे। हमारे साम्हूं वटि सभु सहूलियतूं मौजूदु आहिनि। जेके बि क्लाइंट ईंदा आहिनि असीं उन्हनि खे पंहिंजे जेको उन्हनि जी पहिरीं डिमांड हूंदी आहे उन्हनि खां पहिरीं उनखां पुछंदा आहियूं, सॼो फीडबैक वठंदा आहियूं, जेको उन्हनि जी पंहिंजी मर्ज़ी हूंदी आहे उन्हनि खे उहा मेथड ॾींदा आहियूं। जे बि हिसाब सां सभु सहूलियतूं मौजूदु आहिनि। फ्री ऑफ कास्ट असीं सॼी डिलीवरी कराईंदा आहियूं, उन्हनि खां का पेमेंट असीं वठंदा कोन आहियूं। असां एम्बुलेंस जी बि सहूलियत आहे, जेकॾहिं इन केस को अहिड़ो पेशेंट अचे थो जेको असांखे रेफर करिणो पए थो उनखे असीं एम्बुलेंस सर्विस बि फ्री ॾींदा आहियूं, एंटीनेटर बि सॼो फ्री कंदा आहियूं ऐं जेको डिलीवरीअ लाइ ईंदो आहे उहो बि फ्री ऑफ कास्ट फस्ट सही तरीक़े सां। फ़िलहालु असां 2 शिफ्टूं हलनि थियूं ऐं ॿी शिफ्ट हले थी, C शिफ्ट फ़िलहालु ज़ाहिर जेका पेशेंट एंटीनेटर में अचे थी उनखे उहा न्यूट्रिशन जे बारे में ॿुधाईंदा आहियूं। जेका मां ॿार खणी थी अचे उनखे उहे तरीक़ा ॿुधाईंदा आहियूं त उनखे छा करणु खपे, ॿार खे कहिड़ी सिहत ॾियणु खपे, उन मुताबिक़ सभु कुझु उन्हनि खे सहूलियतूं ॾींदा आहियूं। ऐं इन खां अलावा जनरल पेशेंट ईंदा आहिनि जेके असां वटि महदूद सहूलियतूं आहिनि, जेके BHO जे हिसाब सां जेके थींदियूं आहिनि और जेके असां मेडिसिन आहिनि सभु उन्हनि खे फ्री ऑफ कास्ट प्रोवाइड कंदा आहियूं। MS डॉक्टर अब्दुल हकीम अंसारी जे चवण मूजिबि खैबर रूरल हेल्थ सेंटर ते मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर अब्दुल सत्तार ड्रखण चयो त असां वटि जदीद मशीनरीअ जे ज़रिए हेपेटाइटिस BC-A ऐं मलेरिया जूं टेस्टूं फ्रीअ में कयूं वेंदियूं आहिनि। खैबर जो अवाम उन मां भरपूर फ़ाइदो वठी रहियो आहे। लेडी हेल्थ डॉक्टराणी रशीदा मेमुन चयो त असां वटि डिलीवरीअ जी सहूलियत पिणु मौजूदु आहे। ऑपरेशन जी नौयत ईंदी आहे, मुफ़्त एम्बुलेंस ॾेई हैदराबाद रेफर कंदा आहियूं। कमज़ोर ॿारनि जी सिहत लाइ असां वटि इलाज मौजूदु आहे। अखियुनि जे माहिर डॉक्टर हिना जो चवणु आहे त असां अखियुनि जी जदीद मशीनरीअ सां मुफ़्त चकास करे इलाज कंदा आहियूं। जेकॾहिं ऑपरेशन जी ज़रूरत हूंदी आहे त मुख़्तलिफ़ अस्पतालुनि मां ऑपरेशन कराईंदा आहियूं। MS जो वधीक चवणु हो त दवाउनि जी शदीद खोट आहे, उन लाइ असां लिखत में शिकायतूं पिणु कयूं आहिनि। इंशाअल्लाह जीअं ई दवाऊं ईंदियूं त मरीज़नि खे मुहैया कंदासीं।